कम ईंदे यादगिरियूं संभाल कम ईंदे। मीडिया में एतिरो टाइम ॾिनो, दोस्त साथी ठाहिया, पर जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो सही तुंहिंजे हिसाब ते दोस्तनि यादि रखियो या विसारे छॾियो त केरु सही तुंहिंजो कंहिंसां? हाँ, ये ॾाढो तव्हां अहम सवाल कयो आहे। असल में वो ॾुखियो जेको वक़्तु आयो न, हुन में एक्चुअली कोई बि गॾु न हो। एक्चुअली में कोई गॾु न, सच में कोई गॾु न हो। सिर्फ़ु सही तुंहिंजो या जेसिताईं तव्हां बीठा आहियो, तव्हां मूंखां घणा नंढा आहियो, मां तव्हांखे ॿुधायां थो त पहाड़ आहियो। तव्हां जॾहिं ख़ुदा न करे कॾहिं इंसान आहे, टाइम हर कंहिं थींदो आहे, इन हेठि वियो कोई बि न आहे तव्हां। इहो मां पाण पर्सनल एक्सपीरियंस करे ॾिठो आहे। सॼो 2 साल हिकु डेथ बेड ते हुउमि मां, त मूंखां कंहिं पुछियो ई कोन त सही तुंहिंजा तूं किथे आहे, ज़िंदा बि आहे, मरी वियो आहे। यार उहो जेको तुंहिंजे इजर फिराक में आहे, जेको सॼो ॾींहुं टीवीअ ते घणा कलाक बि चवंदुमि, टीवीअ ते माना 24 कलाकनि में 12 कलाक त असां हूंदा हुआसीं गाननि जे ज़रिए, वीडियोज़ जे ज़रिए। जॾहिं मां बीमार थी वियुमि त कंहिं माण्हूअ मूंखे दर ते अची बि न पुछो यार तूं आई या वई गुज़ारे, कोई बि न हूंदो अथव। इहो पर्सनल एक्सपीरियंस आहे। इन ॾुख आहे, शिकवा शिकायत आहे न थींदो कंहिंसां करणु आहे, चाहे? न मूंखे न थींदो आहे, कंहिंजो बि ॾुख न थींदो आहे। मुंहिंजे स्टार में आहे हिकिड़ी शइ त मां पोयूं शयूं विसारे छॾींदो आहियां, यादि न रखंदो आहियां, विसरी वेंदियूं मूंखां, फॉरगेट। ऐं गुस्सो मूंखे तमामु घणो ईंदो आहे, 5 मिनट लाइ ईंदो आहे। अगरि उहे 5 मिनट हुजनि न चवंदा आहिनि एक बार मुझे गुस्सा आ गया ना 5 मिनट में चला जाता है। वो डंडा भी फटाफट हो जाता है। न, पर ख़ैर तव्हां मज़बूत इंसान आहियो, तव्हां हिमत न हारी। पर इहो हुजे त जेके दोस्त जेके साथी आहिनि, घटि में घटि जॾहिं तव्हां ख़ुशियुनि में तव्हांजे भले शामिल थियनि न थियनि, पर जॾहिं तव्हां ॾुख में हुजो न, मुंहिंजे ख़्याल में यादि करणु दुनिया जी रीत आहे यार, दुनिया जी रीत आहे रूबी। ऐं मां न सम्झंदो आहियां त इहो कॾहिं इहो सदियुनि खां आनंदी थी अचे त बीठल जो हर को हूंदो आहे, किरल जो कोई न हूंदो आहे। ऐं उन वक़्तु इंसान हक़ीक़त में चाहींदो अथव त को पंहिंजो या कोई हमदर्द गॾु हुजे, कोई न हूंदो, हर को पंहिंजे नफ़्स सां बिज़ी हूंदो आहे। 100 दोस्त ठाहिजनि पर पोइ बि माण्हू अकेलो रहिजी थो वञे हुन टाइम, जॾहिं तकलीफ़ में तन्हाई पोइ तमामु घणो अकेलो। ऐं जेके हिन मीडिया जे ई माण्हू या पंहिंजा ई कुझु अहिड़ा माण्हू हुजनि जिन बेहद कॾहिं दिलि आज़ारी कई हुजे, अॼु ताईं बि उहा शइ विसरंदी न हुजे, किथे न किथे दिलि में उहो घाव हुजे, कोई अहिड़ी शइ शेयर करणु चाहे? असल में दिलि आज़ारी मुंहिंजी कंहिं बि न कई आहे। न न ॾिसो, तव्हां जॾहिं तव्हां पाण तमामु सुठा हूंदा आहियो न, कंहिंसां बि सुठो हलंदा आहियो न, मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस आहे, तव्हां जॾहिं गिविंग हूंदा आहियो न, तव्हां हमेशह गिविंग हूंदा आहियो न, त तव्हांजी कोई बि दिलि आज़ार नथो करे सघे। जॾहिं तव्हां गिविंग न थींदा आहियो, पोइ तव्हां खां माण्हू तव्हां शिकायत कंदो फलाणे माण्हूअ जी, यार हिन मूंसां ईअं कयो, हिन मूंसां ईअं कयो। केतिरनि में हाणे जेके दोस्त हुते हुन वक़्तु असिस्टेंट थी आया या स्पॉट बॉय थी आया, अॼु उहे कैमरामैन आहिनि, पर मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे, उहे मूंसां एॾी मुहबत सां मिलंदा आहिनि। मां चवंदो आहियां यार चई सर तव्हां मूंखे नथो सम्झो, मां तव्हांखे सुञाणा थो, असां जॾहिं हीअं हूंदा हुआसीं त तव्हां असांखे गॾु विहारे पाण सां गॾु चांहि पीआरींदा हुआ, मानी कराईंदा। मां यार मूंखे यादि आहे वक़्तु हुयो गुज़री वियो, उहो शइ सुठी ॻाल्हि आहे जॾहिं असां तकलीफ़ूं फेस कंदा आहियूं त पोइ सुठी मंज़िल माणे सघंदा आहियूं। इहो ई आहे जेसिताईं तव्हां उहो कची रास थींदो आहे न माण्हू। हा ॾिसो न, मां अगरि इहे सभु शयूं न थिया त हिन महिल जॾहिं मुंहिंजा वालिद साहिबु ज़िंदा हूंदा त मां सम्झंदुमि त इहो हिन माण्हू खे कुझु थियो त मां मरी वञुमि, पर उहो गुज़ारियो वाक़ई लिटरली। ऐं मां बिल्कुलु ठीकु बीठो हुउमि, 2 ॾींहं रुनासीं, 3 ॾींहं रुनासीं, सही थी वियुमि। इंसान बेहद मज़बूत आहे। मां हिन महिल अलाह जी महिरबानी सां अकेलो आहियां, घर खे पंहिंजे खे फेस करे वेठो आहियां, ॿारनि खे मतिलबु हलाइण वारो त हलाइणो आहे, पर मैनेज करणु, देखो शेर की नज़र से चवंदा आहिनि, खिलाओ सोने का न वाला, देखो शेर की नज़र से। उनजी जेका ग्रूमिंग थी रही आहे उहा मां करे रहियो आहियां पंहिंजे हिसाब सां, ऐं घर खे हलाए रहियो आहियां। मूंखे हाणे इहो ज़हन में ईंदो आहे त यार बाबा कोन्हे, मां पोइ मतिलबु हले थो जान, अमा कोन्हे का, अमा सां घणी अटैचमेंट हूंदी बाबा सां। मां सोचां त इहे हलाईंदा त शायदि मां न रही सघां, मां खां साह न खणी सघंदुमि मां, पर हलिया था वञनि, इंसानु पको आहे, 2-3 ॾींहंनि खां पोइ सही थो थिए। बेहद सेंसिटिव इंसान आहे, बेहद, तमामु घणो, तमामु घणो। कहिड़ियूं शयूं बेहद तकलीफ़ ॾींदियूं आहिनि, बर्दाश्त न थींदियूं आहिनि? बिहेवियर जेके आहिनि उहे पोइ मूंखे पसंदि न ईंदा आहिनि माण्हुनि जा रवैयो ॾाढो मूंखे ॾाढो ॾुखाईंदो आहे माण्हुनि जो, ख़ासि करे पंहिंजे दोस्त जो। ॿिए कंहिंजो त रवैयो मां दिलि ते न खणंदो आहियां, तमामु घणो वेझो दोस्त मुंहिंजो हूंदो आहे न, हुनजो रवैयो मूंखे ॾाढो अचंदो आहे, हिनखे त ईअं न करणु खपे यार, पोइ वरी ज़हन मां निकिरी वेंदो आहे। उहो चवंदा आहिनि 5 मिंट न रुकऊं, ईअं ई हुजणु घुरिजे। दिलि जो साफ़ माण्हू ईअं ई हूंदो आहे, 5 मिंटनि जे लाइ हूंदो आहे, उहो न बुग़्ज़ रखंदो आहे, न दिमाग़ में काई शइ रखंदो आहे। त अगरि तव्हांजो गुस्सो तव्हांजो दोस्त तव्हां ते कढे थो, ब्लास्ट थो करे न, उन मां कॾहिं ख़ौफ़ न कजो, कॾहिं ख़ौफ़ न। ऐं जेको अंदरि ई समाइजी रखी थो वञे, चवंदो छॾे न, वेरी डेंजरस, वेरी डेंजरस। ख़ैर इंशा बीठी आहे, इंशा बेटा तव्हां अचो, असां सां गॾु
कचहरी कयो न त बाबा ई आप ई न रोइण शुरू करे छॾी बि चवंदा आहिनि वीर वारी दी आहे अंजड़ी आहे जी अच्छा प्ले ये मुझे तमाम घणी कीअं आहियो अच्छा मिलाए ठीकु आहियो असल में हिकिड़ो ॿार हूंदो आहे तव्हां ख़ैरत वठंदी त हिकिड़ो ॿार हूंदो आहे जंहिंखे पंहिंजे पीउ जो पंहिंजे ख़ानदान जो मिटनि माइटनि मासियुनि मासातनि मारोटनि जो बेहद प्यार मिले हे उहो ॿार आहे उहो आहे हा पर ओॾो ई सदोरो हो ॿार शैतान हूंदो अथव पर हीअ त सिधोरली ए हाणे ॻाल्हाए वञे त हाणे चवंदा दरबार करे ॻाल्हाए हिते हमेशह ख़ामोश हूंदी आहे असांजे अचण ते ख़ामोश आहे न घर में त ॻाल्हाईंदी आहे हा पर कोई बि माना माण्हू ॾिसंदी आहे को महिमान अची वियो पंहिंजो ई भले हुनजो पंहिंजो ई हूंदो मारोट हूंदो मासात हुनजे साम्हूं चुप अरे सो स्वीट तव्हांखे मूं ॿुधो आहे बाबा चवनि पिया तव्हांखे सॉन्ग ईंदो आहे ॿुधाईंदो थोरो ॿुधायो न आप ही ॿुधाईंदे ॿुधाए छॾियो अखियूं बंदि करे हेठि मुंहुं करे ॿुधाए ॿुधायो कहिड़ो ॿुधायो उहो ॿुधाए ॾाढो सुठो ॻाईंदी आहे उहो गानो बड़े बदमाश हो तुम थोड़े नादान एतिरो ॿुधायो अच्छा ॿुधायो बाबा जी तरफ़ मुंहुं करे भले ॿुधायो असांखे मूंखे भले न ॾिसो ये असांजो सॼो प्रोग्राम चुप में ख़तम करे वेंदी चुपचाप चार लिया है बच्चा हा लॻा लॻंदी बस वेठी आहे काफ़ी आहे यादगिरियों संभाल कम ईंदे यादगिरियों संभाल कम ईंदे कॾहिं ईअं थियो हुजे शोज़ वग़ैरह करणु विया हुजो उते को वाक़ियो पेश आयो हुजे कुझु शेयर करणु चाहियो फनी हुजे या कुझु शोज़ ते तमामु घणा वाक़िया थींदा मूंखे यादि थो अचे हिकिड़ो वाक़ियो त मूं गानो शुरू कयो तुंहिंजे हिजर फ़िराक में माहे लॻा त उहो हिकिड़े असांजे दोस्त असांजो पहिरियों दोस्त आहे मां हुनजो नालो न वठंदुमि त तमामु सुठे उहिदे ते फ़ाइज़ आहे त उनखे गानो ॾाढो वणियो हाणे पैसा बि तमामु घणा हुजनि जाम पैसा हुजनि गानो मां ॻाए वियुमि उहो नोट घुरींदो मुंहिंजे ई मथां मुंहिंजे जैकेट जे पॉकेट में रखंदो पियो वञे ख़तमु कयां गानो चई वरी ॻाए हाणे ॿिया बि सिंगर्स दोस्त वेठा हुया वरी वई हुन 100 जी वई 50 जी वई 500 जी वरी उहा दस्ती ठीकु आहे नोटनि जी साईं हाणे इहो मां तव्हांखे कटे कटे थो ॿुधायां त इन विच में कोई 10-15 दफ़ा मां ॻायो हुयुमि इहो गानो पोइ घोरींदो रखंदो वञे नोट मुंहिंजा खीसा भरिजी विया बिल्कुलु पैसनि सां मां प्यारे में चवंदा लाला बसि हाणे ईअं पियो चवां लाला बसि वरी ॿुधाए वरी 1000 जो हुन घुरायो पैकेट मूं चयो असां वारा दोस्त जेके पिया सिंगर्स हुया न सभु पैसा हिते असां छा ॻाईंदासीं पोइ मां हुनजा बि थोरा एक्सप्रेशन ॾिसंदमि मुंहिंजे ख़्याल में मां कोई कलाक या 2 कलाक उहो गानो बीह हिकिड़े हंधि स्टेज ते ॻायो सिर्फ़ु वापसि रिपीट रिकॉर्ड रिपीट लॻंदो आहे न जेको जीअं हाणे रिपीट ते पोइ बि हाणे गानो मोबाइल ते रखी छॾियऊं रिपीट थियो मां ऐं हुनजो इहो ई माना एक्शन हले पियो नोट उहो बि अञा उहो पैकेट खपेसि पियो हुनजो वरी बि इहो घोरे वरी मुंहिंजे खीसे में विझंदो पियो वञे नेठि मां हुनखे भाकुर पाए मां चयोमांसि लाला हाणे मां थकिजी पियो आहियां मूंसां त प्यार थी न चयोमांसि चई यार थकिजी पियो आहे मूंखे चई हा चई यार मां नथो भरिजां तुंहिंजे हिन गाने मां न इहो तुंहिंजे ॻाइण मां ठीकु आहे तूं थकिजी पियो आहे भला ठीकु आहे बसि सही आहे छा ॻाल्हि आहे तमामु ज़बरदस्त आहे इहे शोज़ ॾाढा मज़ो हूंदो शोज़ थींदा रहंदा इहे केटीअनि जा ॾाढो मज़ो हूंदो बहरहाल सभु शयूं तव्हां ताज़ो करे छॾियूं वाक़ई जेको तव्हांजे प्रोग्राम जो नालो आहे न यादगिरियूं संभाल कमु ईंदई ओड़ो कमु थी वियो आहे वाक़ई आहे न नेचुरल हिकिड़ी शइ लॻे थी न त असां उन वक़्त में वरी बार बार वञूं था ऐं वरी ॾिसूं था उन वक़्त खे वेझो खां फील था कयूं तव्हांखे बि ख़बर आहे मूंखे ख़बर आहे ॾिसो न हे टाइम आहे हे गुज़री वेंदो वरी हिनखे यादि कंदा वरी हिनखे यादि माना यादगिरी थी वेंदी आहे यादगिरी ही हिकिड़े क़िस्म जी यादगिरी आहे जेको ही हाणे कॾहिं न विसरंदी ही महफ़ूज़ थी वेंदी हिकिड़ी जाइ ते ख़बर हूंदी ऐं असां थी सघे थो कॾहिं कोई असांखे ॾिसण ही वरी यादि कनि त ही सैतुन साहब हो ही रुबी अली हुई कॾहिं कोई शोज़ कंदा हुआ त इहे सुठियूं शयूं हमेशह छॾे वञनि घुरिजनि इहे माण्हू हमेशह यादि बिल्कुलु करणु खपनि सभ खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल में तव्हां मूंखे थोरो सॉन्ग ॿुधाए छॾियो अल्लाह हिकु है छो जो कुझु फरमाइश बि आहे नुसरत जी बि हुई हिकु दी दमदम सिक है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है हिकु है हिकु है साको हिकु दी दमदम सिक है जेड़ा हिकु को डू कर जाने जेड़ा हिकु को डू कर जाने ओ काफर मुशरिक है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है हिकु है हिकु है साको हिकु दी दमदम सिक है रोज़े जल्दी दिल्ली में दी रोज़े जल्दी दिल्ली में दी रोज़े जल्दी दिल्ली में दी राह हटते सालिक है राह हटते सालिक है
हिक है अल्लाह हिक है अल्लाह हिक है साको हिक दी दम दम सिक है हो सर सॼो ॾींहुं कहिड़ियूं एक्टिविटीज़ तव्हांजूं हूंदियूं आहिनि? आर्टिस्ट जी जेका एक्टिविटी हूंदी आहे उहा फन सां लाॻा पहले ई हूंदी आहे हाँ। ऐं मुंहिंजो बि गुज़री आहे त मुंहिंजो जेको टाइम हूंदो आहे उहो तक़रीबन आर्ट्स काउंसिल में गुज़रंदो आहे कुझु प्रोजेक्ट्स आहिनि ड्रामनि जा उहे रिहर्स करणा हूंदा आहिनि रिहर्सल्स हूंदियूं आहिनि उन्हनि जूं थिएटर कंदो आहियां मां लाइव हाणे ड्रामा कंदो रहियो आहियां त इन जो एक्सपीरियंस इहो बि रहियो आहे ऐं ॿियो म्यूज़िक जा कुझु हिकु ॿ इवेंट्स डिज़ाइन कया आहिनि आर्ट्स काउंसिल में त उहे बि कुझु हिन महिल टाइम रखियलु हो त होॾे वञिणो हुयो इन मौक़े जो फ़ाइदो वठंदे तव्हांखे वठी था हलूं न सर वेरी गुड साम्हूं आर्ट काउंसिल आहे पहुची पहुची वियासीं आर्ट्स काउंसिल हुते जेको साहिब जी जेकी बि एक्टिविटी आहे उहो तव्हांखे ॾेखारींदासीं हाणे हिन में काफ़ी कम बि रहियल आहे आर्ट्स काउंसिल में हिन में इनशाला ताला हिकिड़ो स्टूडियो जेको रिकॉर्डिंग स्टूडियो हूंदो आहे ऑडियो रिकॉर्डिंग उहो बि करण वारा आहियूं इनशाला थींदो आहिस्ता आहिस्ता सभु कमु थींदो फ़िलहालु ड्रामा ऐं म्यूज़िक थिए थी अदब जो शोबो ॾाढो ज़बरदस्त लॻो पियो आहे उहे ॾाढो एक्टिव लॻा पिया आहिनि गुड आहे सर अचो थैंक यू सर हीअ असांजो म्यूज़िक हॉल आहे जी हिते असां पंहिंजो किथां एक्सेस कंदा आहियूं माना ॻाईंदा आहियूं वेही त सभु दोस्त हिक ॿिए सां गॾु रोज़ महफ़िल हूंदी आहे हिन सां गॾु जेके नवां प्रोजेक्ट्स थींदा आहिनि उन जे बारे में बि डिस्कस कंदा आहियूं साईं असांजो सलीम रज़ा कुंबर मशहूरु सिंगर असांजे KTN जो अवां छा प्यार मां ॼाणूं सर सां मुलाक़ात आहे सर जा सॉन्ग्स ॿुधंदा आहियूं असांजे डिपार्टमेंट जो चेयरमैन आहे पोइ साईं सां कुझु करियूं ॻाल्हियूं तव्हां बि गॾु आहियो त तव्हां बि हिन डिस्कशन जो पासे सुठी रहो बिल्कुलु असां तव्हांजो हिसो आहियूं असां तव्हांजो लाइफ स्टाइल ॾिसण था चाहियूं व्यूअर्स इन वक्त मौक़ो भी आहे दस्तूर भी आहे थिएटर भी आहे ऐं मुंहिंजे अंदर जो जेको आर्टिस्ट आहे जेको इलाही रड़ियूं कंदो आहे उतावलो हूंदो आहे थिएटर जे लाइ ऐं रोशन शेख साहब भी आहिनि ऐं सभु आर्टिस्ट भी मूंसां गॾु आहिनि हे जेको रिहर्सल कंदा उन्हनि खे मां भी जॉइन कंदसि वेलकम वेलकम अचो हाणे अम्मा जी तबियत कीअं आहे राणी तेल बही चुको आहे वक्त विसामण ते आहे आख़िर कैसी तई विसाम थियण वट खे सोरींदी रहंदी आवाज़ जो हल्को झूठो लॻंदो वई वट विसामी हरिजा दरिया ख़ान जी मौज़ूली ऐं अवां जी सिपा सालारी लाइ शाहबेग अवां खे मुबारकूं पेश कयूं आहिनि तव्हांखे कीअं थो लॻे मौत मेणो नाहे ज़िंदगी जी हर वाट कबर ते थी खुटे थैंक यू सो मच सर तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम मां असांखे टाइम ॾिनो वरी महिरबानी तव्हांजी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा लख लाइक़ काफ़ी अरसे खां पोइ काफ़ी सालनि खां पोइ मुंहिंजे घर KTN जी टीम आई मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां ऐं जेके बि यादगिरियूं तव्हां सां शेयर कयूं तव्हां मूंखे वरी वापसि हुन पुराणे वक़्त में वठी वियो ऐं तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे मां हुनखे फॉलो कंदो आहियां ॾिसंदो आहियां मूंखे का शइ तव्हांजे सॉन्ग्स में बि तव्हांजे प्रोग्राम में बि नवां रूबी अली कुझु न कुझु नओं शइ खणी ईंदी आहे तमामु थैंक यू सो ज़बरदस्त मच वेल डन मुंहिंजी तरफ़ां KTN जी तरफ़ां तव्हां पाण हिकु गिफ्ट आयो पर तकलीफ़ छो की असल में ही शइ हे त मूंखे तव्हांखे ॾियणु न खपंदो सर आहे ही असां तव्हांखे ॾींदासीं तव्हांजो मुंहुं मिठो असां कराईंदासीं जीअं असांजा जेके सेलिब्रिटीज़ आहिनि असां जॾहिं वेंदा आहियूं पोइ हुनखे गिफ्ट खणी वेंदा आहियूं असांजी रवायत आहे सो असां हुन रवायत खे क़ाइमु रखियो आहे हे त तव्हां कई ज़्यादती आहे हूअं बाक़ी क़बूल आहे थैंक यू सर थैंक यू मान हूंदस जॾहिं तॾहिं ॾिसजां